बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबाद कर दोस्तों, मार्केट में ॾाढा हिकिड़ा रूमर्स हली रहिया आहिनि त असां वटि का हिकिड़ी वॾी इम्पोर्टेड या ॿाहिरि मुल्क जी, के ऑस्ट्रेलिया जी चवनि था, के इंडिया जी चवनि था, या कंहिं ॿियनि मुल्कनि जी चवनि था त असां वटि हिकिड़ी कणिक अची वई आहे जेका 100 मणनि ताईं पैदावार ॾिए थी ऐं उहा किरे कोन थी, उनजो कदु वॾो आहे ऐं जल्दी मैच्योर थी थिए। त इन रूमर्स खां, इन्हनि जेको आहे दोखनि खां बचण जे लाइ तव्हां कोशिशि कयो त असां जेका तव्हांखे इंफॉर्मेशन ॾींदा आहियूं त उन्हनि ते थोरी तसदीक कंदा कयो। हालांकि असांजा एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट थी वियो या ॿिया जेके सरकारी इदारा आहिनि, हिकिड़ा अहिड़ा नाकारा इदारा थी विया आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी अॼु या सुभाणे हिकिड़ी वीडियो ठाहे ॾेखारींदुसि। तव्हां सभिनी आबादगारनि खे गुज़ारिश आहे, उन में तव्हांखे ॿुधाईंदुसि एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट जो किरदारु छा हूंदो आहे, रोल छा हूंदो आहे। उन्हनि ते मुकमिल तनक़ीद कंदासीं असां, ठीकु आहे, ऐं उनखे ॿुधाईंदासीं तव्हांजो किरदारु छा आहे ऐं तव्हां पंहिंजा कर्म ऐं करतूत छा रखिया आहिनि, ठीकु आहे। ऐं असां जेका पोस्ट ॾियूं था त असांजी पोस्ट हुननि जे ग्रुपनि में स्क्रीनशॉट कढी डिस्कस कई थी वञे। तव्हां बाबा आबे ज़मज़म जा धोतल आहियो, पर हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांजो कमु ब्लैकमेलिंग वारो कोन्हे को, पर असां तव्हांजी अखि खोलणु ज़रूरु ॼाणूं था त तव्हां जेको आहे कमु छा था कयो, तव्हांजे इदारनि में कहिड़ियूं शयूं आहिनि, पर उन्हनि ते पाण डिस्कस कोन था कयूं। उन ते हिकिड़ी प्रॉपर वीडियो ठाहींदासीं। हाणे हीअ जेको आहे न, हिन में हीअ 2 जिन्सूं आहिनि। तव्हां ॾिसो, जेकॾहिं मिसाल मुंहिंजे हथ ते 2 दाणा ॾिसण में था अचनि, हिकिड़ा हीअ आहिनि, हिकिड़ा हिन पासे आहिनि। हाणे इहे ॿई, हीअ आहे ट्रैटिकल आहे, ठीकु आहे, माना कणिक ऐं राय जेको आहे, ठीकु आहे, उन्हनि जो आहे किरास ई, ठीकु आहे। ट्रैटिकल असांजी उमूमन जेको आहे वधीक पैदावार कोन थी ॾिए। इन में पंजाब गवर्नमेंट एतिरियूं वीडियोज़ ऐं उन्हनि जा डायरेक्टर फील्डनि में निकिरी पिया आहिनि। उन्हनि जा डायरेक्टर जेको आहे आबादगारनि ॾे विया आहिनि त बाबा इन्हनि दुखनि खां बचो, ऐं अहिड़ी का बि शइ कोन्हे को। हिन में के अहिड़ियूं जिन्सूं आहिनि जेके आगाटियूं आहिनि, मतिलबु अर्ली आहिनि, जेके असांजी कणिक सां गॾु पचनि थियूं। हिननि जो कद बि वॾो आहे। हिननि में किन जिन्सनि में जेको आहे रती बि कोन थी लॻे। पर हीअ असां जेको आहे इस्तेमालु जेको आहे खाइण जे लाइ, या मतिलबु ब्रेड वीट, असांजी कॉमन वीट, या जेको असांजो आम खाइण वारी जिन्स सां कोन था कयूं। हिननि में कुझु ख़ासियतूं क्वालिटीज़ तमामु भलियूं। हाणे हिन में जेको आहे हीअ आहे, हिन में बि 1-2 मिक्सचर आहिनि न, माना हीअ जेकॾहिं मिसाल ॾिसंदासीं त असांजो अलॻि स्पाइक थी वियो, हीअ असांजो जेको थी वियो त अलॻि स्पाइक थी वियो। हिन में स्पाइकलेट्स या फ्लोरेट्स जेको आहे ॾिसो तमामु घाटा आहिनि, ऐं फ्लोरेट जेको आहे स्पाइक ॾिसो हिन जो सुठो बि आहे। पर हिन जी पैदावार जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त उमूमन कंहिं हिकिड़ी जिन्स में का सुठी पैदावार हूंदी, पर उमूमन हिन में 15 खां 20 मण खां मथे पैदावार कोन्हे का, ठीकु आहे। अहिड़नि दोखनि खां बचो। हीअ असांजी वीडियो तव्हां शेयर कंदो त आबादगारनि जी रहनुमाई थींदी। अहिड़ी का बि शइ गवर्नमेंट ऑफ सिंध, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां कोन्हे का। जेकॾहिं हीअ शयूं आहिनि त जस्ट एक्सपेरिमेंट तौर ते आहिनि, जस्ट अहिड़े नमूने सां असां मतिलबु हिननि जो इस्तेमालु रिसर्च में कंदा आहियूं, या कुझु मख़सूस शयुनि जे लाइ कंदा आहियूं, जंहिंसां असांजे अॻिते असांजे मतिलबु असां हिन मां कुझु कैरेक्टर खणी वठूं। हिन जी बि कद ॾिसो तव्हां, केतिरी सुठी कद आहे। मिसाल जेकॾहिं मां हिते रखां त हिन जी कद ईअं सम्झो मुंहिंजे 4.4 फुटनि ते अचे थी, ठीकु आहे। सो इन्हनि शयुनि जी खां बचण जी, इन्हनि शयुनि खां सम्झण जी असांखे ज़रूरत आहे न, ठीकु आहे। उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी, ऐं वीडियो पसंदि अचे त आबादगार दोस्त ॿिए आबादगारनि ते रहनुमाई या असांजी इंफॉर्मेशन पुॼाइण जे लाइ ज़रूरु शेयर कंदा कयो। हीअ ट्रैटिकल आहे, ठीकु आहे। हीअ कणिक ऐं असांजो राय जेको आहे, राय जी बि मां तव्हांखे हिकिड़ी वीडियो या हिन जो फ़ोटू जेको आहे मां तव्हां सां जेको आहे शेयर करे छॾींदुसि। उन जो क्रास आहे, ठीकु आहे। ऐं हीअ उन्हनि जो असां माना जेको आहे इस्तेमालु असां कमर्शियल तौर ते न कंदा आहियूं। हिन जो माना तमामु घणे मिक़दार में कल्टीवेशन कोन्हे का, ठीकु आहे। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।